إياك نعبد وإياك نستعين اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين أعوذ بالله صدق الله مولانا العظيم. Right, those are information district officer Dr. Majid Rahman. Joint Secretary Tanvir Mani साहब पढ़ी आने आवाज़ कंदो आदिल मनी साहब को सरपरस्त के अल्लाह सामने सिराई फॉरम जो नई ट्वेंटी यार बॉडी के आर बुलंद आर पर है तो कदम शिक्षा बोलना पड़ता है ऐसे बहुत सारे आगे चलो अब्बास अली आगे जाओ अब्बास अली आइवाल से हटाई दो यार सारे को कर जाइए हो जाइए अब्दुल करीम शहर जो जनरल सेक्रेटरी अब बिना मुकाबले चली है और खाना में भी लेके उनके साथ आज जिसमें की यार रहा है उनके हाथ पड़ा है जॉइंट सेक्रेटरी तनवीर अली मरी के सांगड़ सुजागी फॉरम जे जनरल सेक्रेटरी ऐसा सर के चौलू तरी बुलंद हार फॉरम नायब सदर है दिलदार राजपूत साहब साईं इंफॉर्मेशन जो ऑफिसर अब्दुल मजीद रायम गया था तो वो बुलंद हार फॉरम सीनियर मेंबर गुलाम सरवर पेड़ा पेक साहब गडवादा में उन्होंने पाकिस्तान प्रेस कलर गुलाम का कोई साहब को करा गफा साहब राहुल ताजी है उदाहरण सुने तो काम हो गया तो आ रहा है हां तो आज ये आम कर रहे हैं घर पे रखे होगा अल्लाह जीवन में बड़ी सीनियर साईं अब्दुल गफार निजामी साहब जड़ा है तो सदर इमरान अब्बास यूसुफ ने कितना बोला जवाब
टीम आयल ममता साहब आयो आहे ऐं जज साहब आयो साईं जनरल सेक्रेटरी ऑफ पाकिस्तान हमारे जज साहब ने आए ममता पाकिस्तान प्रेस क्लब सागर के इंफॉर्मेशन सेक्रेटरी मनोज शाह की हेल्पलाइन जनरल सेक्रेटरी फेरिस करेंगे प्रोग्राम करके बताया था सब प्रस्ताव जो स्टेट के आज औरदार सुबह साईं आदित्य मंडी साहब उनके रास्ता एक आयल मेहमान के आज मोहब्बती मेरे दुख बदिजे देखो मोहब्बती मेरे दुख बदिजे देखो सुनी दे बेड़े पाणेंगे बाटा तेजा नवा तुजल मिलेगा उतारो आयल साहब दोस्तों इनको मेरे आखिर मुमताज होगी या दोस्तों अस्सलाम वालेकुम तबा खान ने एक जे जरिए दा जो थोरो मने जो जिन के सब पर ज़्यादा चुंजो आहे हालांकि इन जे पाण जी पाण खे क़ाबिल न सम्झां पर दोस्तनि जी तकड़ी महिरबानी असां इहो तय कयो त हिननि दोस्तनि जेका महिनत कई आहे ऐं समाज जा तमामु अहम फर्ज़नि नज़र खां माण्हू हुजणु तसवुरु थो कजे कंहिंखे जेको 10 मिंट जे हिकिड़ी नज़र तूं बंदि था कयूं उहे केॾी परेशानी थींदी कंहिंखे हिकिड़ो ॾींहुं जी नज़र बंदि था कयूं केॾो माण्हू थो थिए त हीअ माण्हुनि जी नज़र खां वेठल माण्हू तव्हां हुजो केॾो हुन जी दिलि में हसरतूं हूंदियूं केॾियूं दिलि में अहसास हूंदा त उन्हनि दोस्तनि उन्हनि पंहिंजे सभिनी अहसासनि पंहिंजे जज़्बनि पंहिंजे तकलीफ़ुनि खे जेको आहे हिकिड़े इतिहाद जी सूरत ॾींहुं पंहिंजी तंज़ीम ठाही आहे ऐं मूंखे त जॾहिं ॿुधुमि साईं निज़ामाणी साहिबु ॿुधायो गुलाम निज़ामाणी साहिबु त पाकिस्तान लेवल ते नाबीन जी तंज़ीम आहे ऐं कमु था कनि त मूंखे हैरत थी त असां वटि जेके सॼा माण्हू उन्हनि जी तंज़ीम सोरी माने पढ़े लिखियल माण्हू वकील आहिनि सहाफ़ी आहिनि समाजी तंज़ीमूं आहिनि उन्हनि जूं एक्टिव तंज़ीमूं कोन्हनि जहिड़ी नाबीन जी तंज़ीम आहे त उनजी असांजे ज़िले में हिकिड़ी शुरूआत हुई कमु कंदा हुआ दोस्त अमन कुंबर जेका ख़बर पई त कमकार घिराए थो पर उन टाइम में उहा तंज़ीम एॾो बज़ाहिर एक्टिव नज़र कान थी आई हूंदी पर माना ईअं तंज़ीम जेके चइजे ज़ाब्तो कमु उहो नज़र ईंदो हूंदो दोस्तनि खे ख़बर हूंदी पर असांखे एतिरो नज़र कोन हालांकि अमन कुंबर मुंहिंजो दोस्त साईं मोहम्मद सिंह जो बचाणी जो पुटु आहे पर हुन कॾहिं बि हिन क़िस्म डिस्कस कोन कयो चइजे बहरहाल नवनि दोस्तनि अब्दुल करीम खे उहो कराची मां सिखी आयो ऐं तयारु थी आयो हुते टेप जे सूबाई ऑफिस मां पोइ हिते अची ऑफिस खोली पोइ मूंखां जेका पुगी सां मदद कईसीं उहा तंज़ीम जेका हिन प्रेस क्लब खां शुरूआति कई वरी पंहिंजी ऑफिस वरी नंढड़ी अॼु अहिड़ी ज़िले में ऑफिस नई थी आहे बाडी टूंडी आहे पर ऑफिस वरिती आहे तव्हां सम्झो नाबीन माण्हुनि खे हिन लाइ केॾी महिनत करणी पवंदी
ऐं उन में ख़ासि तौर ते ॿिनि दोस्तनि जी मूंखे माना सिंधी में चवनि ॿ त ॿार ख़ासि तौर ते अब्दुल करीम शेर अब्बास जी जेकी जोड़ी मूं ॾिठी ॿधी जिना किना गॾिजी अचणु वञणु ऐं घुमणु फिरणु ॿिनि दोस्तनि जो हुन साथ आहे तालकनि में त हिननि जे जज़्बे सां महिनत सां कमु कयो छो जो केॾाहे जो चवणो आहे त ताक़त जा 7 चश्मा ॿ हिकिड़ी तलवार जो जज़्बो जेको आहे आख़िरी फतह जज़्बे जी आहे जंहिं वटि जज़्बो आहे त उहो ज़िंदगीअ जा हर ॾुखिया मरला तइ करे सघे थो छो नाबीन हूंदे बि महसूसु कोन करियासीं नाबीन ऐं जेके साहब यार दोस्तनि थोरो मञा थो जेके आया आहिनि प्रिंसिपल जा दोस्त उनखे ख़बर आहे जिन जो दोस्त साथ जो इज़ार अमली इज़ार आहे साथ जो इज़ार हिकिड़ो ज़बानी हूंदो आहे हिकिड़ो अमली इज़ार गर्मी में अचणु दोस्तनि सां भेण करण जो अमली इज़ार आहे जेके साहब दोस्तनि कयो ऐं उमेदु थो कयां त हीअ दोस्त हिननि सां साथ में रहंदा हिन सां हफ़्ता जो ताम कंदा मदद कंदा ऐं मीडिया जे ज़रिए इनशाला हिते दोस्तनि हिते हींअर कंप्यूटर सां शुरू कंदा काफ़ी शयूं दोस्त पाण ॿुधाईंदा इहा ऑफिस वरी न करे वठी अथनि त हिन खे सुम्हणो कोन्हे हिते बाक़ाइदे नाबीननि लाइ जेके हिते कंप्यूटर सेंटर या ॿिया काफ़ी शयूं जेके पाण ॿुधाईंदा शुरू करण वारा ऐं जेको जल्द हुनजे इनशाला सुञो जे मिसाली तंज़ीम जेके अखियुनि वारा आहिनि जेके जेके पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि उन लाइ इहे नाबीनी तंज़ीम मिसाल साबित थी जेको जल्द हुनजे हा वरी तव्हां दोस्तनि जो दोस्तनि जो थोरो मञा थो हिननि दोस्तनि जो स्पेशली थोरो मञा थो सागर सुजागी फोरम हिते 2 साल कमु करे थो नौजवाननि जो आहे असांजो कमु इदब कल्चर ऐं ख़ासि तौर ते जेके दोस्त समाज लाइ कमु कंदा उनजी हिमत अफ़ज़ाई करणु उन करे आउं जीअं सागर सुजागी फोरम जो सरपरस्त आहियां उनजे करे उनजे तरफ़ां असां जेका दाई तइ कयो अथनि दोस्तनि खे असीं अॼायूं ॾियूं ऐं असां वॾो कोन सघिया आहियूं पर माना सादे नमूने सां जो तकड़ि में आफ़ी न ई नंढिड़ो प्रोग्राम करणु वॾो खपंदो वॾे क़िस्म जो शहर जेको प्रोग्राम असीं रखंदा आहियूं दोस्तनि जो त हीअ असां शार्ट में नंढिड़ो प्रोग्राम चांहि पार्टी रखी आहे तव्हां दोस्तनि जी ऐं तव्हां दोस्तनि वरी थोरो मञा थो त इश्क खे शाबाश जे मोहबत जी भेड़िया सदर साहब की किताब कार्रवाई वधाईंदे अब्दुल गफ़ार निज़ाम आहे जेको इंसानी सदर आहे ऐं अवामी प्रेस क्लब जो सीनियर नायब सदर आहे उनखे वीचार वंडे तमामु आयल महिमान थी आहे उन्हनि खे मुबारकबाद पेश करियां थो ऐं जेका पाकिस्तान एसोसिएशन ऑफ द ब्लाइंड ही नाबीननि जी हिकु तनज़ीम आहे जेका रजिस्टर थी आहे ऐं जेका तक़रीबन साल खनि अॻु में हिननि शुरू कयो आहे ऐं बहितरीन तरीक़े सां ऐं कमु करण ते जेका हिननि जी वरी नई 2025 में जेका हींअर चूंड थी आहे उन जे आशियाणे में जेका नई पार्टी जे मान में सागर सुजागी फोरम पारां जेको हिकु प्रोग्राम रखियो आहे ऐं सलाम पेश करियां थो हिन सुजागी फोरम जे सरमान साईं हाजिर मंगी खे जेको पाण हिन जो सरपरस्त आला आहे ऐं ॿिया जेके दोस्त आया आहिनि ऐं उन्हनि जो शुक्रिया अदा करियां थो त जेको ही नाबीननि जी तनज़ीम जेका हीअ आहे वाइट छड़ी तव्हांखे दोस्त ही तव्हांखे ॾेखारियां त हिननि जी आहे वाइट छड़ी ही उहे अंधा या नाबीन उहे पिनण वारा या घुरण वारा न आहिनि ही पंहिंजी हिन वाइट छड़ी ते ख़ाली पंहिंजो अमली कमु करे ऐं जेको ॾेखारनि पिया त इनशाला असां साल खनि में मूं जो हिननि सां वास्तो रहियो हिननि सां गॾु असांजी मुंहिंजी इंसान हक़नि जी तनज़ीम ऐं हिन जी पाकिस्तान ऑफ द ब्लाइंड इहा जेका एसोसिएशन जेका हुई असां गॾु तनज़ीम में कमु कयोसीं माशाअल्लाह हिननि जो बहितरीनु नेटवर्क रहियो ऐं हींअर आऊं जेके हीअ चूंड थी आहे जंहिंमें सरपरस्त आला साईं आजिज़ मंगी ऐं सदर जेको थियो आहे अब्बास अली यूसुफ़ज़ई आहे जनरल सेक्रेटरी अब्दुल करीम शेर जॉइंट सेक्रेटरी तनवीर अली मरी ऐं ॿियो इकराल अली शेर सीनियर मेंबर गुलाम सरवर भेण इन्हनि खे मुबारकबाद ॾियां थो ऐं इनशा ताला ही असांखे उमेदु आहे त ही
बेहतरीन कम अगे भी कयो अथनि हींअर बि इंशाल्लाह कंदा ऐं मुंहिंजे इन्हनि खे आउं यकीन ॾियानी करायां थो त इंसानी हक़ जी तंज़ीम हेठाड़ियो जे प्लेटफॉर्म तां ऐं अवामी प्रेस क्लब सागर जे प्लेटफॉर्म तां असांजो इन सां तावन अॻे बि रहियो आहे इंशाल्लाह हींअर बि रहंदो इंशाल्लाह जिते बि का शइ जी ज़रूरत पवंदी आहे अब्दुल करीम जो ऐं साईं आबाद जो मूंसां राब्तो हूंदो आहे ॿी टीम जो बि इंशाल्लाह इन्हनि सां गॾु रहंदासीं हर ॾुखे टाइम ते या जॾहिं अलाह न करे को वक़्तु आयो जॾहिं बि हर प्रोग्राम में इंशाल्लाह इन्हनि में भरपूर शिरकत कंदी ऐं इन्हनि सां तावन मेहरबानी साईं अब्दुल गफ़ार निज़ामी साहब असांजे ग्रुप जे ज़िले सदर हाणे असांजो ॿियो मौजूदु महिमान आहे गुलाम कादिर कोरी साहब सीनियर नायब सदर पाकिस्तान प्रेस क्लब साईं अर्ज़ आहे पंहिंजा वीचार जॾहिं जज़्बा उजाला कंदासीं ॿारहें मास गुरू मसाला कंदासीं उहे पक जो तमामु मुसर छा कंदासीं जेका असांजी पेश कयां थो अलाह ताला जेको आहे सो अॻिते वधी ऐं जेको नाबीन खे हारी ऐं मुख़्तलिफ़ पासे मुंहिंजो जेके असांजा जेकर ख़ुशी थी आहे त प्रोग्राम कयो आहे अलाह ताला प्रोग्राम खे वधाईंदा ऐं उहे साईं सां जेकी अब्दुल करीम मुंहिंजी टाउन कमेटी में मुलाक़ात हुजे यकीन कयो मूंखे ॾाढी ख़ुशी थी वई मूंखे बि नंबर न ॿुधा नंबर ॾींदासीं पाण सेव कई ऐं ॾिस न यार हुई तमामु बहितरीन ॻाल्हि आहे पंहिंजे ज़हन पंहिंजे दिलि जे दिमाग़ ते हलणु वॾी ॻाल्हि आहे साईं जो मां कंप्यूटर लैपटॉप मां हलाए थो ऐं साईं साईं विसिट कंदो आहे ॾिसो न इन खां वधीक कामयाबी आहे अलाह ताला गुज़ारण जेको आहे सो अॻिते वधी करे जेके नाबी सुठी तरबियत ऐं इख़्तिलाक़ सेखारण मिलियो ऐं असांजी दुआ आहे असांजो पाकिस्तान प्रेस क्लब सागर उन्हनि सां 24 कलाक अंदरि हेतिरा महिरबानी पाकिस्तान प्रेस क्लब हाणे मां साईं इंफॉर्मेशन जे ऑफिसर अब्दुल मजीद राय दावत ॾाढी ख़ुशी थी साईं आतिशमंदी जेका इहे जेको गुलदस्तो ठाहियो आहे मुख़्तलिफ़ क़िस्म नसल जा माण्हू पाण खे गॾिया आहियूं ऐं इहा ई कामयाबी आहे माण्हू जॾहिं मुख़्तलिफ़ माण्हू गॾु थींदा आहिनि मुख़्तलिफ़ राया ईंदा आहिनि मुख़्तलिफ़ वीचार वठींदा आहिनि पाण में हिक ॿिए सां उहो कामयाबी जी पहिरीं सीढ़ी पाण सभु गॾिजी वियूं ऐं सलाह कयूं इनशाला ईअं ई थींदो पंहिंजो ब्लाइंड एसोसिएशन वारनि सां जॾहिं खां मुंहिंजो वास्तो थियो मूंखे त ॾिसी हैरत थी ॾाढी ख़ुशी थी प्रेस रिलीज़ बि उहो पाण ठाहे ॾींदा आहिनि पाण ठाहे ॾींदा आहिनि जंहिंमें को ग़लती बि कोन हूंदी आहे ॾाढी ख़ुशी थी इनशाला कामयाबियूं समेटींदा ऐं अॻियां वेंदा असां जेका बि हाल आहे हाज़िर आहियूं अॻे बि अवां जी ख़िदमत कई आहे वरी बि कंदासीं असांखे जिते बि सॾु कंदव जिते बीहारींदव घर में सॾु थी असां कोई ॾिसंदव नवां गॾु आहियूं ऐं इनशाला अवां जी कामयाबी में असांजो बि जेको बि पहुची सघियासीं उहो ॾिसो वञे हाणे दावत किताब मां तव्हां सभिनी सिलाई करण में सभिनी में अॻियां कनि था मंगी साहब ब्लाइंड पाकिस्तान एसोसिएशन ऑफ द ब्लाइंड सागर ब्रांच जे दोस्तनि खे जेके बि हींअर जेके नाम थिया उन्हनि सभिनी जे सरपरस्त आला साईं आजी वगी जेको इंतज़ाम हो जेको हुनजो साईं जो एॾो किरदारु आहे जो हुन ते ॻाल्हाइण जे लाइ पूरो ॾींहुं लॻी वञे थो साईं जी सरपरस्ती में ऐं असांजो डिस्ट्रिक्ट इंफॉर्मेशन ऑफिसर अब्दुल मजीद
जेको हर दुख सुख में असां गॾु हूंदो आहे, मनोहर शाही ऐं सुजागी जी टीम असां जीअं त जेके 4 डिसेबिलिटी आहिनि, फिज़िकली डिसेबल, डेफ, ब्लाइंड, इंटेलेक्चुअल डिसेबिलिटी, इहे सभु पाण में मर्ज आहिनि। हीअ बि असांजो हिसो आहे। ऐं जंहिं डिसेबिलिटी सां असां वाबस्ता आहियूं त असांजूं तकलीफ़ूं साॻियूं हूंदियूं आहिनि। त असांखे मुआशिरे में जेको आहे सभ खां पहिरीं त बाज़ू माण्हू खे 2 शयुनि जी जेका ज़रूरत हूंदी आहे। हिकु हूंदो आहे मोबिलिटी, ॿियो हूंदो आहे एक्सेसिबिलिटी। मोबिलिटी इहा हूंदी आहे त इदारनि ताईं रसाई, ऐं एक्सेस इहा आहे त जीअं असां वटि जेको आहे सो जेके बि ट्रांसपोर्ट आहे उहा एक्सेसिबल न आहे। जेकॾहिं हिन 2 शयूं असांखे मिली वञनि त दुनिया जी का बि ताक़त असांखे तरक़ी करण खां रोके नथी सघे ऐं असां हिन मुआशिरे जो अहम फ़र्द थी सघूं था ऐं पंहिंजी लाइफ भरपूर इंजॉय करे सघूं था। काफ़ी दोस्तनि सां मुंहिंजो राब्तो बि रहियो आहे। पाकिस्तान एसोसिएशन ऑफ द ब्लाइंड माशाअल्लाह हिकु मुतहरिक तंज़ीम आहे। ऐं मूंखे यादि आहे त जॾहिं 2018 जो जेको डिसेबिलिटी एक्ट पास थियो होला, त उन खां पोइ मुख़्तलिफ़ सिंध जे डिस्ट्रिक्ट में इंटरव्यू कलेक्ट थिया हुआ, जंहिंजी DRC जेका सो डिस्ट्रिक्ट कमेटी हुई। अच्छा, उन्हनि में हुननि छा कयो त माण्हू जेके ब्लाइंड हुआ उन जा इंटरव्यू हिननि न कया। उन्हनि खे वापसि कयो त तव्हां जॉब कीअं कंदव। हालांकि गवर्नमेंट इहो ला 2018 में पास करे चुकी त जेको जंहिं डिसेबिलिटीज़ आहे उनखे 5% कोटा जी जॉब प्लस में जेको आहे सो सहूलियतूं एजुकेशन हेल्थ जे हवाले सां सभु हुनखे आहिनि। अच्छा, उन खां पोइ छा थियो त ब्लाइंड एसोसिएशन वारनि मथी लेवल ते जेको आहे सो केस कयो हाई कोर्ट में। अच्छा, उन खां पोइ थियो ईअं जेके जेके माण्हू इंटरव्यू में वापसि विया जंहिं ज़िले मां, उन्हनि खे बाक़ाइदा ऑफर ऑर्डर मिलिया, जिन में असांजा सांगड़ जा दोस्त बि आहिनि। अच्छा, अहमद जी बि पंहिंजी हिकिड़ो लाज़वाल किरदारु आयो आहे त जेको आहे सो कराची खां कीअं हुन मूव कयो, ब्रेल सिखियो। अॼु हुनजो यूट्यूब चैनल आहे ऐं हींअर गवर्नमेंट जॉब आहे जंहिंजे करे उहो बिज़ी बि आहे। पोइ बि असां पाण में मर्ज आहियूं। चवण जो मक़सदु इहो त हर उहो कमु जेको पंहिंजी ज़िंदगी खे आसान बनाए त उनखे जेको आहे सो सभ खां पहिरीं त उनखे एप्रिशिएट करणु खपे ऐं सभिनी जे साथ सां असां हुननि जे लाइ करे सघूं था। जीअं असां वटि जेको आहे कंप्यूटर लैब आहे, त असां वटि कंप्यूटर लैब आहे, मुख़्तलिफ़ शिक्षा असां ॾियूं पिया। असांजो इदारो रजिस्टर्ड आहे कराची GTP खां, जंहिंमें CIT शॉर्ट कोर्स माज़ूर माण्हुनि जे लाइ फ्री आहे। अच्छा, हुन में ब्लाइंड जे लाइ असां जेको आहे न करे सघिया छो त हुननि जी वरी सॉफ्टवेयर अलॻि हूंदो आहे ऐं ब्लाइंड टीचर हुजे। सो इन हवाले सां मूंखे ॾाढी ख़ुशी थी। मूं कल्ह बि दोस्त खे फ़ोन कई, ॿुधाई त ऑफिस आहे जी सफ़ाई पई हले। मूंखे सॼी पंहिंजी ऑफिस आहे, असां ज़रूरु ईंदासीं। कल्ह बि आयो हुउसि कलीमठ, सो मुलाक़ात थी। माशाअल्लाह हिन दोस्तनि खे असां हर टाइम हर जॻह ते गॾु आहियूं ऐं इंशाअल्लाह इन फ्यूचर में बि गॾु हूंदासीं। साफ़ी दोस्तनि खे वधि खां वधि गुज़ारिश आहे त जेको बि सांगड़ जो डिसेबिलिटी ते कमु थिए थो, जीअं असांखे साथ ॾियनि था मनोहर शाहीन आहे या मजीद साहिबु आहे, जिते बि असांखे ज़रूरत पई आहे त ही दोस्त अची था वञनि। त हिननि खे बि असां चवंदा तव्हां असांजो हिसो हुयो ऐं असांजी जेका वधि खां वधि पब्लिसिटी कयो त जीअं हिन मुआशिरे खे ख़बर पए त हीअ जेके चैरिटी मॉडल कोन्हनि, हीअ जेका असां एम्पावर मॉडल आहे ऐं हीअ माज़ूर घणो कुझु करे सघनि था, त उन्हनि जे लाइ असां सहूलियतूं पैदा कयूं। वॾी महिरबानी तव्हांजी। महिरबानी हमारे प्रोग्राम के अॻिते वधाईंदे असांजो टेप सीनियर नायब सदर सीनियर मेंबर आहे असांजे गुलाम हाफ़िज़ गुलाम सरोतिया ॾाढो आदम आयो आहे। उन ई आहे त मुख़्तसिर में पंहिंजा वीचार सभी तमाम जूनियर रिश्तेदारनि खे मुबारकबाद ॾियण। उन खां अलावा जेके मुअज़्ज़िज़ महिमान हिते आया आहिनि, साईं आजिज़ नवजी, जेके ॿिया महिमान आया आहिनि, सभिनी जी महिरबानी जो असांजे करे हिते हली आहे। तव्हांजी महिरबानी। अॼोके दौर में औलाद माउ पीउ जे माउ पीउ औलाद पर तव्हांजी महिरबानी जो तव्हां हिन टेम ते कारे टेम ते असांजे करे हिते हली आया। तव्हांजी तमामु महिरबानी। तव्हां जेके दोस्त वेठा आहिनि उन्हनि सभिनी जी महिरबानी। अलाह हिन जे बदिले में तव्हांखे हज ऐं उमिरे ते पंहिंजी फैमिली सां गॾु वठी वञे, इहा मुंहिंजी तव्हांखे दुआ आहे। हिन जे अलावा हिन हाफ़िज़ के ज़रूरतूं आहिनि
अब्दुल करीम शेरा भाई आहे या आबाद भाई आहे या आजिद मंगी साहब आहे इन्हनि जूं कोशिशूं इन्हनि जूं महिरबानियूं असांजे करे अलाए छा छा हिननि कयो ऐं अॻिते कनि जेको हिननि खां पुॼे पियो हिननि ही कनि पिया इन करे माना जेको थी सघे थो हींअर जो हींअर आउं हिकिड़ो फ़्रिज ऑफिस ऐं ॿ कंप्यूटर ऑफिस खे ॾियण जो पुॼी सघे तव्हांखे अलाह ताला तव्हां सभिनी तव्हां जूं तव्हांजे घर वारनि जूं तमामु परेशानियूं घरेलू लाचारियूं दूरि फरमाए ऐं हिकु दफ़ो वरी तमामु आयल महिमाननि जो शुक्रिया थो अदा कयां ऐं तमामु मेंबरनि खे मुबारकबाद ॾे पेप जो आयो असांजी मालियात सेक्रेटरी साहब अब्दुल अमान नासिर साहब साईं आजिज़ मंगी खे अर्ज़ा जी हाँ ये तो दोस्तों तव्हांखे ख़बर आहे इहे जेको पेप जे मान में आज ॼण सां गॾु लिखणु ॾिनो आहे जंहिंजो कमु असां गॾु मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कंदो हुजे 2021 खां वठी करे इल्मु अदब ऐं सक़ाफ़त ते अॼु इन्हनि जो ई प्रोग्राम पेप जे लाइ पंहिंजी नई चूंडियल बॉडी खे मान में आज ॾिनो आहे हाणे मां दावत किताब ॾींदुमि पेप जे सीनियर नायब सदर साईं दिलदार अली राजपूत साहब खे तव्हांजा ख़्यालनि जो इज़हार PAB वाइस प्रेसिडेंट निज़ार अली साईं सब खां पहिरियों त साईं आजिज़ मंगी साहब अब्दुल गफ़ार साहब साईं तमामु मीडिया जे दोस्त आहिनि जेके असांजी आवाज़ बढ़िया असांखे तमामु घणी ख़ुशी आहे त असांजी हौसला अफ़ज़ाई कनि पिया ऐं अॼु उमेदु आहे त साईं ॿिया बि दोस्त तमामु असांजी हौसला अफ़ज़ाई कंदा ऐं तव्हां सांगड़ जी आवाम जे लाइ हिकु मैसेज आहे त कंहिं बि ब्लाइंड खे तव्हां कमज़ोर न सम्झो त जेके ब्लाइंड्स आहिनि हींअर CSS ऑफिसर आहिनि जज आहिनि ब्लाइंड्स जेके ॾिसी कोन सघनि उहे ब्लाइंड्स आहिनि ऐं जज थिया पिया आहिनि ऐं प्रोफेसर आहिनि अलाए केतिरा हज़ार जी तइदाद में महिरबानी महिरबानी साईं सीनियर नायब सदर दिलदार अली राजपूत साहब हाणे प्रोग्राम में अॻिते वधाईंदे दावत किताब ॾींदी साईं पेप जे जनरल इनाम साहब खे चूंडियल जनरल सेक्रेटरी अब्दुल करीम शेरा साहब खे पंहिंजे ख़्यालनि में इज़हार सभिनी आयल दोस्तनि खे अधिकार ऐं सभिनी दोस्तनि खे घणी इंतज़ार कंदुसि त 1 कलाक में वठी वठनि त उनजी ज़िंदगी जी असां ॿिलाइनि जे मुताबिक़ थोरो एहसासु ज़ाहिर थींदो त उहो कीअं था वक़्तु गुज़ारे ख़ामोश थी करे 1 मिंट ताईं वठी वञनि सदायती भाई सबका भुख न बासे का सदायती भाई सबका भुख न बासे का जेई तेई ज़ात जी हिकु जुंबश नाहे जा मूंसी हले सा जा जी बि छो न करे सभिनी साफ़ी दोस्तनि ऐं अॼु असांजे पेप जे सरपरस्त थियल आहे साईं आजिज़ मंगी साहब साईं मुमताज़ मंगी साहब अब्दुल मजीद रामो साहब ऐं उन खां अलावा अब्दुल गफ़ार निज़ामानी साहब गुलाम कादिर कोरी साहब ऐं ॿिया बि जेके साफ़ी दोस्त असांजा हिते कई आहिनि ऐं तहे दिलि सां उनजो शुक्रगुज़ार आहियां इंसान हींअर जॾहिं तव्हां उन लम्हे में आया जॾहिं तव्हां अखियूं बंदि कयूं तव्हां ई पंहिंजे ज़मीर ऐं ज़हन सां सोचे वठो त तव्हां छा महसूसु कयो तव्हां कहिड़ी जॻह ते हुया त बिलाइन जेके दोस्त आहिनि उहे सदाईं उन ई मरहले मां गुज़रंदा रहंदा ऐं सदाईं हुनजे जेका दिलि जो सोचणो आहे उन खां अलावा सदाईं हू पंहिंजा ख़्याल ऐं पंहिंजा जेके हौसला आहिनि हिमालय जबल जीअं ऊचा रखनि था उन्हनि जबलनि जीअं ऊचा हौसला रखंदे अॼु असीं सभु तव्हांजे साम्हूं आहियूं जेको पाकिस्तान एसोसिएशन ऑफ दी ब्लाइंड जो जॾहिं असांखे कमु स्टार्ट कयो अॼु हुनखे 2 साल थी विया आहिनि 3 साल खां मुसलसिल असां कमु करे रहिया आहियूं
शुरू में तो ईअं हो त जॾहिं नाबीन माण्हू त आम मुआशरे में का हैसियत न नज़र आहे त जॾहिं ही जदीद टेक्नोलॉजियूं आहियूं जदीद टेक्नोलॉजी जी मदद सां अॼु असां ब्लाइंड लाइ तमामु घणियूं सहूलियतूं अची वियूं आहिनि। उन सहूलियतुनि खे मद्देनज़र रखंदे करे अॼु असीं तव्हां सभिनी जे साम्हूं कंप्यूटर ब्रेल या मोबाइल टच हलाइण इहे सभिनी एक्सेस खां असीं माशाअल्लाह अवेयर आहियूं। उन्हनि सभिनी जी मदद सां जेकॾहिं असीं सभु कुझु करे सघूं था त पोइ तव्हां सभिनी आहिनि दोस्तनि खां हिकु सुवालु कंदुसि त पोइ छो असांखे नीच सम्झो वञे थो। किथे किथे अहिड़ा माण्हू ईंदा आहिनि त असांखे नेगेटिव सुवाल ॿुधणा पवंदा आहिनि। त उन टाइम जीअं हीअं तव्हां हिकु मिंट लाइ पंहिंजूं अखियूं बंदि कयूं त तव्हांखे कहिड़ा कहिड़ा अलमिया उथिया, तव्हांजी दिलि मां कहिड़ियूं कहिड़ियूं आऊं कहिड़ियूं कहिड़ियूं तमन्नाऊं कहिड़ियूं कहिड़ियूं हसरतूं तव्हांजी दिलि में। त इंसानु सभिनी जूं पंहिंजूं पंहिंजूं ख़्वाहिशूं ऐं तमन्नाऊं हूंदियूं आहिनि। असां पंहिंजूं जेके ख़्वाहिशूं उहे सभु ग़र्क़ करे सिर्फ़ु पाकिस्तान एसोसिएशन ऑफ द ब्लाइंड जे जेके नाबीन असांजा दोस्त आहिनि तक़रीबन हींअर असांजी 75 प्लस मेंबरशिप में उन्हनि दोस्तनि जो आवाज़ु बणिजी तव्हांजे साम्हूं बीठा आहियूं ऐं सांगड़ जी अवाम तमामु भरपूर असांजो साथ ॾिनो आहे। सांगड़ जी अवाम जा जेके प्रेस क्लब जा जेके सीनियर सहाफ़ी दोस्त आहिनि मीडिया जा उन्हनि तमामु घणी असांखे मोट ॾिनी आहे। उन्हनि जी मोट सां जेको बि अॼु असीं इन स्टेज ते पहुता आहियूं ऐं जेको बि असां कमु कयो आहे इहो सभु सहाफ़ी बिरादरी जे दोस्तनि जी सपोर्ट सां कयूं। जेका सहाफ़ी सपोर्ट न कंदा त कुझु बि कोन थींदो। उन ॻाल्हि लाइ उन्हनि हर मौज़ूअ ते असांजी सपोर्ट कई आहे। जीअं साईं अब्दुल गफ़ार निज़ामानी साहिबु आहे जॾहिं असां ऑफिस वरिती हुई असांजी सरपरस्त वारा साईं आदिल मंगी सां गॾिजी तॾहिं असां वटि सिर्फ़ु 6 कुर्सियूं रखी टेबल बि कोन ऐं पको बि कोन हुयो। साईं पंहिंजे ऑफिस मां प्लेट खणी असांखे पको हलाए ॾिनो त उहो साईं निज़ामानी आहे। त इंसानियत जो दर्द रखंदड़ इंसानियत जे लाइ हिकिड़ो सुठो सोची करे हर माण्हू जे दिलि में आहे। पर सुवालु इहो आहे त उन्हनि खे जॾहिं मौक़ो मिले उन मौक़े जी तलाश कंदा त कॾहिं न कॾहिं असांखे किथे न किथे पंहिंजो रोल प्ले करिणो आहे। सो हिन असांजी PAB जे लाइ तमामु घणा दोस्तनि असां सां गॾिजी कमु कयो आहे। जीअं असांजो सरपरस्त आला असां चूंडियो आहे पंहिंजे ज़िले पार्टी जे फ़ैसिले सां मुशावरत सां सरपरस्त वारा साईं आदिल मंगी जी जेका ॻाल्हि कजे उहा घटि आहे। जॾहिं असां पंहिंजा सभु हौसला हिमतूं हारे वेही रहियासीं घर त असांखे कॾहिं अॼु तव्हांजे साम्हूं पेश करण वारो वधि साईं जो किरदारु आहे। आदिल मंगी सिर्फ़ु ब्लाइंडनि जे लाइ कमु नथो करे पियो, हर उन मिसकीन हर हिकु माण्हू हर उन झांगीअ लाइ कमु कयो आहे। उहो तव्हांजे लाइ सोशल मीडिया हुजे या जेका सहाफ़ी बिरादरी तव्हां हुनजा गवाह हूंदा त साईं आदिल मंगी किथे पोइते न हटियो आहे ऐं किथे बि काई लोभ ऐं लालच खे छॾे सभिनी खे धिकार करे साईं सदाईं मज़लूमनि जी ख़िदमत कई आहे। उन खां अलावा साईं जूं जेके बि कोशिशूं कावशूं अॼु ताईं असां सां गॾु आहिनि। असां हीअ जेका ऑफिस खोली आहे त इन ऑफिस में असां 1 तारीख़ ते शिफ्ट थिया आहियूं। असांजी इलेक्शन थी 27 अगस्त ते असांजी इलेक्शन हुई। प्रॉपर वे में असां जॾहिं एग्रीमेंट तौरु जॾहिं शिफ्ट थिया आहियूं 1 तारीख़ खां हिन में ऑफिस में ऐं असांजो इहो ई अॻिते लाइ लाइक़ु जोड़ियो आहे असां त इनशाअल्लाह अल्लाह ताला जी मदद सां ऐं तव्हां जेके दोस्त सभु हिते वेठा आहियो उन्हनि जे ताउन सां असां पंहिंजे ब्लाइंड साथियुनि लाइ हिकिड़ो हिते ब्रेल टीचिंग सेंटर खोलींदासीं, म्यूज़िक टीचर खोलींदासीं सेंटर ऐं उन खां CIP जो कोर्स जेके ब्लाइंड दोस्तनि खे फ्री ऑफ कास्ट कराए वेंदो। ऐं उन खां अलावा सेशन एजुकेशन में असीं एजुकेशन ते कमु कयूं पिया, हेल्थ ते असीं कमु कयूं पिया। एजुकेशन में अलहमदुलिल्लाह असां पंहिंजे दोस्तनि खे तालीम तरफ़ आणियूं पिया। कुझु दोस्त असां हींअर 5 दोस्त असांजा अहिड़ा 4 मेल में हिकिड़ी अदरी असांजी फीमेल जिन हींअर पोएं दफ़े असांजी मैट्रिक पास कई आहे। अलहमदुलिल्लाह उन्हनि खे असां हींअर अॻिते वठी हलंदासीं, फर्स्ट ईयर में दाख़िला कराईंदासीं ऐं ॿिया बि जेके असांजा ब्लाइंड दोस्त आहिनि उन्हनि सभिनी जे लाइ असां उन्हनि जे लाइ हेल्थ सिहत ऐं उन्हनि जी जेका मोबिलिटी लाइ असां कमु करे रहिया आहियूं ऐं अॻिते बि इंशाअल्लाह कमु कंदा रहंदासीं। तव्हां सभिनी जूं महिरबानियूं, थोरा मूं ते मारगोड़नि जा भलायूं ऐं डेरा कॾहिं कॾहिं ॾिसके अब्दुल करीम शेर साहब जनरल सेक्रेटरी फेब जा जीअं त अब्दुल करीम शेर असांजो ख़ासि दिलि जो बि आहे, दोस्त बि आहे। उनजे लाइ बसि हिकिड़ो चवंदो आहियां मां पंहिंजे पुटु हिमालय जेतिरो ई पहाड़ खां वधीक जज़्बो रखंदो आहियां। छो त हिकिड़ो ॾिसंदड़ माण्हू बैंक में जॉब कंदड़ अखियुनि जे नूर सां हलियो वञे, उन खां पोइ वरी एयरपोर्ट में वञी वेही करे ऐं उन खां पोइ वरी निकिरी करे कराची जहिड़े शहर में अकेलो वञी उतां खां सफ़र तइ करे तव्हांखे मुश्किलनि ॾेई करे अॼु हिन सफ़र ते पहुतो। हुनखे वधीक अहसासु आहे पंहिंजे
नाबीन दोस्तों जो रखते साईं पार्टी तंजीम खे ये गुज़िरियल साल अॻिते वधीक महिनत करे इस तरह में अञा तरक़ी करे हाणे असां फ़ेम जे नए चूंडियल सदर साईं अब्बास अली यूसुफ़ज़ई खे दरसाना देते हुए अॼु पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे मेरी तरफ से तमाम आए हुए तमाम दोस्तों को बहुत बहुत अस्सलाम वालेकुम और उनकी बहुत बहुत मेहरबानी जो यहाँ पर आए, जिन्होंने अपने कीमती वक्त से, क्योंकि आजकल के लिए लोग जो है अपना सरमाया तो एक बहुत बड़ी बात है, पर वक्त देना भी बहुत बड़ा एहसान मानते हैं कि हम किसी को वक्त क्या दें जाकर उसको तो अपना एहसान जताते हुए जाकर देते हैं। पर यहाँ पर जो तमाम भाई आए, किसी ने जैसे कि हमारे अब्दुल गफ्फार भाइयों ने अगर तस्करा किया कि अपनी ये वक्त इनके नींद का है, पर फिर भी अपनी नींद को कुर्बान किया और आकर यहाँ पर बैठी है। तो इसी तरीके जैसे हमारे अब्दुल वकार भाई, अब्दुल मजीद रहमो साहब, मुमताज़ बंगी साहब, तमाम जो भी दोस्त हैं, तमाम का मैं पहले तो अव्वल तमाम को जो है बहुत शुक्रिया अदा करता हूँ और तमाम को गुजारिश करता हूँ कि आप लोग जो आए हो, हमने ये सेंटर का जो आगाज़ किया है, हमने इसका काम 6 जून 2024 से स्टार्ट किया था, जिसमें जो है हमारे सीनियर मेंबर, जो फाउंडिंग मेंबर भी हैं हमारे, और करीम भाई और मुझे साथ लेकर चलने वाले हमारे अहमद खान कुंबर साहब, जिन्होंने हमें हर जगह पर रहनुमाई भी दी। पर शुरू में हम लोग सिर्फ एक दूसरे फ़ोन से रब्ते में थे, तो वहाँ पर हमें जो इस सही राह पर जो एक एजुकेशन को, तंजीम को वजूद लाने के लिए हमारे सबब बने हुए हमारे सरपरस्त आला अजीज़ अली मंगरी साहब। जब पहले हम एक दूसरे फ़ोन पर रब्ता किया करते थे, मैं, अहमद भाई, अब्दुल करीम साहब, जस्ट ओनली हम फ़ोन पर हुआ करते थे, तो तमाम मेम्बर्स की एक्टिविटीज़ हमारे जैसे कि हमारे फ़ोन तक महदूद थी। वो हमने जिक्र किया करीम भाई ने हमारे अजीज़ मंगरी साहब से, तो उन्होंने पहली जो हमारी मीटिंग कराई अपने जो सागर प्रेस क्लब है वहाँ पर हम लोगों ने जब उसकी फाउंडिंग जो रखी हमने पाकिस्तान एसोसिएशन ऑफ द ब्लाइंड की, जिसमें मैं, अहमद खान कुंबर भाई और अब्दुल करीम भाई थे। जब हम शुरू में 3 दोस्त थे तो हमने परेशानी जाहिर ये कि सर से कि सर अब हम 3 बंदे हैं, तो अब हमारी सरकारी दफाते तक रसाई होना, वहाँ तक हमारी आवाज़ पहुँचाना कैसे होगा। सर ने हमारे कंधे पर हाथ रखा, वो मुझे आज भी लम्हा याद है, सर ने हमारी पीठ थपथपा दी, तीनों को कहा बेटा परेशान मत हो, आपके लिए जहाँ चलना पड़ा, जहाँ पर आपकी आवाज़ बनना पड़ा, चाहे वो मीडिया के थ्रू हो, अखबार के थ्रू हो, मैं खुद आपके लिए हर जगह कदम कदम पेश ब पेश रहूँगा। वो इन्होंने अपना खुद साबित कर दिया, उन्होंने साबित कर दिए, रहकर के दिखाई कि DC ऑफिस में जाना हो, कि जैसे उशर ज़कात चेयरमैन जो जुल्फ़िकार चांडियो साहब है, वहाँ पर वो हमारी फर्स्ट मुलाकात जो कराई, मैं, अहमद भाई जो गए वहाँ पर, तो वहाँ पर हमारे साथ सराजी साहब खुद रिक्शे में बैठ कर चले। तो ऐसा बंदा ये इन्होंने नहीं कहा कि मेरी इतनी पर्सनैलिटी में जाऊँगा, मुझे कोई कार वगैरह कुछ चाहिए, नहीं, उन्होंने हमारे काम के लिए दिल के साथ जो है सदाकत रखते हुए हमारे साथ चले गए। अब यहाँ पर तमाम सर का मैं अव्वल शुक्रिया अदा करने के बाद अपनी बात को आगे बढ़ाऊँगा। तो जो आप हमारी ऑफिस देख रहे हैं, पहले हमारी ऑफिस थी मीरपुर खास रोड पर, और हम लोगों ने यहाँ पर 27 अगस्त को यहाँ पर इसका इफ्तिताह अब तक नहीं हुआ, पर आगाज़ ऐसा किया है कि सिर्फ यहाँ पर हम लोगों ने अपनी इलेक्शन कराई और बैठे हैं। अब यहाँ पर आने वाले वक्त में अमली जामा पहनाते हुए जो हमारे ये करीम भाई की जो बातें थी, अहमद भाई के सपने हैं कि हम यहाँ पर एक अपना ब्रेल सेंटर, टीचिंग सेंटर और एक शॉर्ट कोर्स कराया जाए ब्लाइंड्स को, जो कि खुद कंप्यूटर, रेल या फिर मोबाइल चलाने की सलाहियतों से वो मुस्तफिद हो सके। क्योंकि आजकल का ब्लाइंड भी होता है, घर में नाबीना होने के बाद वो घर में बैठ जाता है, तो वो यही सोचता है कि अब मैं तो टेबल की मानूंगी या कुर्सी की मानूंगी। जैसे कि हमारे मुमताज़ बंगी भाई ने भी समझाया कि आजकल के दौर में मासूम को लोग 4-5 मासूम इकट्ठा होकर सिर्फ एक अपने आप को, जो लोग उन्हें देखते हैं, उनकी नजर का देखने का नजरिया वो सिर्फ ये होता है, एक चैरिटी भी मॉडल है। चैरिटी मॉडल नहीं होता कि हमें एक एम्पावर मॉडल बनकर दिखाना है, उस एम्पावरमेंट को पेश करते हुए हमें यहाँ पर ये दिखाना है कि हम कंप्यूटर, जो कि आजकल मैं नहीं चाहता कि आम बंदा भी कंप्यूटर को हाथ लगाते हुए भी आम लोग डरते हैं, फिर हम इसका दबाएं कोई बटन कहीं से कहाँ ना चला जाए। तो हमारे तमाम जो ब्लाइंड दोस्त हैं वो उसे चलाकर हमें उससे अज़म है, मेरा, करीम भाई का, अहमद भाई का भी सपना है कि इसको हम अमली जामा पहनाते हुए यहाँ पर कुछ दिनों में एक CIT सेंटर का आगाज़ करेंगे, जिसके अंदर ब्रेल भी पढ़ाई जाएगी और उसके अंदर हम लोग जो डिजिटल एक कुरान पाक हुआ करता है, जो जहाँ पर भी हम उसे एक सॉफ्टवेयर के थ्रू चलता है, जहाँ पर हम उसे टच करेंगे वो खुद वहाँ पर कुरान पाक हमें पढ़कर बताएगा, एक लाउड हुआ करता है, तो उसका भी हम यहाँ पर आगाज़ करेंगे। तो यार ये देखो, जब हम ये चीज़ें सलाहियतें कर सकते हैं, जैसे मुमताज़ में बताया एक्सेसिबिलिटी, जब हम लोगों को एक्सेसिबिलिटी मुहैया की जाएगी तो उसके बाद आगे पहुँचना जो है वहाँ पर हमारा खुद का काम है। सिर्फ उस चीज़ को हमें एक देखने की नज़रिए के साथ तो वहाँ पर देखने की ज़रूरत है, क्या काम हम खुद कर सकते हैं। तो जब हम खुद ये काम कर सकते हैं, कंप्यूटर, मोबाइल, हर चीज़ चला सकते हैं, तो ज़िंदगी में कौन सा ऐसा काम हम नहीं कर सकते। हमें कम नज़र से क्यों देखा जाता है। माजूर को देख कर कुछ दिनों पहले का वाक़या, हमारे दोस्त कहीं पर खड़े हुए थे मोबाइल मार्केट में,
मोबाइल चेक कराने जब वो गए तो वहाँ से वो निकल रहे थे बाइक वाला वो दोस्त बाइक सेट करने के लिए बाहर चला गया। वो बंदा बाहर खड़ा, उसे आने वाले दूसरे बंदे ने कहा कि भाई आप लोग यहाँ से जाएं, आप जैसों की यहाँ पर जगह नहीं है। क्या बंदा वो वेल सेटल्ड वेल पर्सनैलिटी, उसकी वहाँ पर जगह क्यों नहीं थी? वो क्या भीख मांगने गया था? मैं आप लोगों के तवज्जुह से मुझे सवाल करना चाहूँगा, क्या सिर्फ एक नाबीना या कोई भी जिस्मानी माजूर क्या भीख मांगने के लिए? उनकी जिंदगी का कोई वजूद नहीं है। क्या सिर्फ नाबीना को या दूसरे माजूर को किसी हकारत भरी नजर से देखा जाता है? क्यों? क्या वो ये माजूर अपने आप से लेकर पैदा हुए? क्या इस आजमाइश में उन्होंने अपने आप खुद डाला? अल्लाह पाक की जानिब से डाली गई है। जब हम उससे लड़कर हम आगे बढ़ रहे हैं तो आप लोगों का तो हमें ताउन दरकार है। जब आप लोग ही हमें पीछे डालोगे तो फिर हम आगे कैसे बढ़ेंगे? ये तो फिर मुमकिन ही नहीं होगा। तो आज के इस अपना सुजात सांगड़ फोरम से मैं जो इस अपील करूँगा तमाम दोस्तों से कि इस पैगाम को आगे से आगे पहुँचाएँ कि नाबीना हो कोई भी माजूर हो उसे कमतर या कमज़ोर नहीं बल्कि मजबूत और बेहतर समझेगा। बहुत शुक्रिया। मेहरबानी ये भी दिमाग की देखता हूँ तो नला भाड़े ना बैठो तो आज्ञा में फंक्शनली में सीनियर अगवार है वकारा भी जज साहब है मतलब तो मेहरबानी मान साईं याद आए तो बला सगल आए लेकिन दूसरा गला है वो मुझे खबर पड़ी प्रोग्राम के जगह दिए ना प्रोग्राम सांगड़ से आगे आजा और आजा नाबी ने कोई लेकिन प्रेसिडेंट नहीं ये कदम है आया देर सीरियस नदी के छड़े प्रोग्राम मैं तो करीब दायरे दे मकार जेड जो घर को आज मुझे साथ होगा शाम को साइड पानी सवाल आप में तेरे टाइम में बोलता होगा टाइम के बाद बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नामुदु व नसल्ली अला रसूलिल करीम। फर्स्ट ऑफ ऑल असांजा जेके भान ऐं मुआशरे जा अहम किरदार अहम रोल जेका ब्लाइंड एसोसिएशन आहे ऐं उन्हनि जी नौ मुंतखब जेका बॉडी इलेक्ट थी आहे या सिलेक्ट थी आहे उन्हनि खे मुबारकबाद पेश कयां। इहे असां जेके ॿाहिरि आहिनि हिननि खे जस हुजे अल्लाह तबारक व तआला जी एॾी वॾी नेमत खां महरूम हूंदे बि ॿियनि जो सोचनि था। इहो ॿियनि नॉर्मल माण्हुनि जे लाइ हिकिड़ो पैगाम आहे, सबक़ु आहे ऐं हिन जी जस खे सलाम आहे, हिननि जी हिमत खे सलाम आहे। हिननि जी जेका आहे इहा स्ट्रगल ऐं काविश आहे इहा यकीन कयो त जीअं भाउ अब्दुल करीम हिते आयो ये फर्स्ट डे खां ही क़ाबिले तहसीन अल्लाह तबारक व तआला जा रंगन तो हिकिड़ी अज़ीम नेमत खां महरूम हूंदे बि इंसानियत जा ॿियनि बिल्कुलनि जो ही दर्द रखनि था ऐं हुननि जे जेके बि प्रॉब्लम्स आहिनि ब्लाइंड एसोसिएशन सां रिलेटेड जेके हिननि सां मसाइल आहिनि उन्हनि जे लाइ ही प्लेटफॉर्म जोड़ियो वियो आहे त आम नॉर्मल माण्हुनि खे हिननि सां बाहि ॿेली थियणु खपे। इन फोरम सां जेतिरो थी सघे पंहिंजो कोऑपरेट करणु खपे। हिननि जो जेका महरूमी आहे जेकॾहिं मुआशरे जा ॿिया किरदार हिननि सां गॾिजी वेंदा त उहा महरूमी हिननि जी महरूमी न रहंदी बल्कि उहा हिकिड़ी अहिड़ी ताक़त बणंदी मुआशरे खे पैगाम ॾींदी त उन सां फ्रूटफुल रिज़ल्ट निकिरी सघे थो। मां ख़ुशी तौर ते जेका बॉडी ऑर्गेनाइज़ थी आहे ऐं पार्टियुनि जा जेके बि आहिनि इंसानियत जी क़दुरु कंदे असां हिननि सां गॾु हूंदासीं। जेको असांजो जेकी हैसियत आहे उन खां मथां थी हिननि सां हलण जी कोशिशि कंदासीं।
दोस्तों ये तव्हांखे असां लाइव मनाज़र इन करे ॾेखारियासीं पाकिस्तान एसोसिएशन एंड ब्लाइंड उन जो प्रोग्राम तव्हां ॾेखारियासीं। शुरुआत में ॻाल्हायो दोस्तनि जो जेके गौरव दोस्त आया वकार साहब या मुमता साहब तुंहिंजो थोरो मञा थो ऐं हिन दोस्तनि जो थोरो मञा थो जो दोस्त मूंखे पंहिंजो दोस्त सारा थींदो आहे हाणे क़ाबिल कंदा आहियूं मूंखे ख़िदमत जो मौक़ो ॾिनो आहे जीअं असांजे तालबुल मोला जो सुठो आहिनि अगरि ख़िदमत करण जी न आहे ताक़त तालबुल मोला त मक़बूबी दुनिया में वॾो मनसब कोन्हे ख़िदमत जो को दोस्तनि कंदो थिए हिन दोस्तनि सां वीचार कहिड़ा इरादा आहिनि छा हिते करणु चाहिनि था यकीन जे जुरात आहिनि इहा असां वकार साहब खे ॿुधाईंदो असां तव्हांखे गुज़ारिश फौरन गाॾी रखी ऐं टू लॻे थी चुकी आहे 5-6 बजे में असांजी कई आहिनि छड़ा पाण सभु जीअं तव्हां चयो पाण सभिनि जो कमु आहे जेके समाज जा जेके आहियूं तबका जेके रोशनी जे जेका आम शइ आहे ज़िंदगी जी उन खां पाण क़ाबिल बि महरूम आहिनि पाण घटि में घटि अहिड़ा इंसान हलूं ऐं अहिड़ो साथ ॾियो अंदरि में जेकर उहो अहसासु आहे नाबीनी आहे घटि में उन रहे पोइ यकीन पंहिंजो साथ हूंदो त हीअ हूअं ई पंहिंजो कमु कनि पिया ऐं पाण पंहिंजा बाबू साहब सां ख़ासि तौर ते वकार साहब असांजो चवंदो था केस पिया सां ॿिया पंहिंजी गुज़ारिश कंदुसि त हीअ पाण हिते साथ उहो ई हूंदो ईंदो पर सां मिलणु जुलणु राब्तो मुंहिंजी जेका कोशिशि ख़्वाहिश हुई तव्हां वेठो कोन हिन तंज़ीम जो सरपरस्त वकार साहब वेठो आहे वकील आहे उनखे पाण जो तव्हां ऐलान करे छॾियो बराबर पाण सां गॾु हूंदो वकार साहब इशारा जे प्रोग्राम में पाण सां गॾु हूंदासीं हा वरी पाण वेही मुख़्तलिफ़ टाइम कयूं था खुली कचहरी कयूं था तव्हां दोस्तनि में निकिरंदा